ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 15/11/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पंहिंजी जांच करो कि केतिरो समय बाप जी स्मृति रहंदी आहे। श्री स्मृति में ई फ़ाइदो आहे, विस्मृति में घाटो आहे। प्रश्न आहे, हिन पाप आत्माउनि जी दुनिया में कहिड़ी ॻाल्हि बिल्कुलु असंभव आहे ऐं छो? उत्तर आहे, हिते कोई चए असां पुण्य आत्मा आहियूं, इहो बिल्कुलु असंभव आहे। श्री दुनिया ही कलयुगी तमो प्रधान आहे। मनुष्य जेके पुण्य जो कमु सम्झंदा आहिनि उहो बि पाप थी वेंदो आहे। श्री हर कर्म विकार जे वश थी कंदा आहिनि। ओम शांति। इहे त ॿार सम्झंदा हूंदा असां हाणे ब्रह्मा जा ॿार ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, पोइ असां देवी देवता ठाहींदा आहियूं। इहे तव्हां ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई बि न सम्झंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सभु ब्रह्मा कुमार कुमारियूं बेहद जी पढ़ाई पढ़ूं था। 84 जन्मनि जी पढ़ाई बि पढ़ंदा आहियूं, सृष्टि चक्र जी पढ़ाई बि पढ़ंदा आहियूं। पोइ तव्हांखे इहा शिक्षा मिलंदी आहे कि पवित्र ठहिणो आहे। हिते वेठे तव्हां ॿार बाप खे यादि त ज़रूरु कंदा आहियो न, पावन ठहिण लाइ। पंहिंजी दिलि खां पुछो, सच सच असां बाप जी यादि में वेंदा आहियूं या माया रावण बुद्धि खे ॿियो तरफ़ खणी वेंदी आहे? इहो चेक करिणो आहे असांखे। असांजी बुद्धि बाबा जी यादि में रही करे ॿुधूं था या माया असांजी बुद्धि खे ॿियो तरफ़ खणी थी वञे। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो त पाप कटजंदा। हाणे पंहिंजे पाण खां पुछिणो आहे, असां बाबा जी यादि में रहिया या बुद्धि ॿियो काॾे हली वई? स्मृति रहणी खपे न। केतिरो समय असां बाबा जी यादि में रहियासीं, केतिरो समय असांजी बुद्धि काॾे काॾे वई। पंहिंजी अवस्था खे ॾिसो, पंहिंजी अवस्था खे ॾिसो। जेतिरो टाइम बाप खे यादि कंदा आहियो उन में ई पावन ठहींदा आहियो। जमा ऐं ना जो बि पोता मेल रखिणो आहे। आदत थींदी आहे त यादि बि रहंदी, लिखंदा रहंदव। डायरी त सभिनि जे पॉकेट में रहंदी आहे न। जो बि वापारी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी आहे हद जी डायरी, तव्हांजी आहे बेहद जी डायरी। त तव्हांखे पंहिंजो चार्ट नोट करिणो आहे। बाप जो फरमान आहे, धंधो आदि सभु कुझु करो, परंतु कुझु समय कढी मूंखे यादि करो। परम धाम में पंहिंजे पोता मेल खे ॾिसो, फ़ाइदो वधाईंदा वञो, घाटो न विझो। तव्हांजी युद्ध त आहे न, सेकेंड में फ़ाइदो सेकेंड में घाटो झटि मालूम पइजी वेंदो आहे न। असां फ़ाइदो कयो या घाटो। तव्हां वापारी आहियो न, कोई वीरलो इहो वापार करे। स्मृति सां आहे फ़ाइदो, विस्मृति सां आहे घाटो। ये पंहिंजी जांच करणी आहे। जंहिंखे उच्च पद पाइणो आहे हुनखे त ओनो रहंदो आहे न। ॾिसूं असां केतिरो समय विस्मृति में रहियासीं। इहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न। असां सभु आत्माउनि जो बाप पतित पावन आहे। असां असल में आत्मायूं आहियूं, पंहिंजे घर सां हिते आया आहियूं। इहे शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहियूं। शरीर विनाशी, आत्मा अविनाशी आहे। संस्कार बि आत्मा में रहंदा आहिनि न। बाबा पुछंदा आहिनि, हे आत्मायूं यादि करो, हिन जन्म जे छोटेपन में कोई उल्टो कमु त न कयो न। यादि करो, 3-4 वर्ष खां वठी करे यादि त रहंदी आहे असां नंढेपन में छा कीअं बितायो, छा कयो। कोई बि आदत दिलि अंदरि खाईंदी त न आहे न। यादि करो।
भाव चवनि था यादि करो, सतयुग में पाप कर्म त हूंदा न आहिनि त पुछण जी हुते दरकार न रहंदी आहे। हिते त पाप थींदा ई आहिनि। मनुष्य जेके पुण्य जो कमु सम्झंदा आहिनि उहे बि पाप ई आहिनि। इहा आहिनि ई पापात्माउनि जी दुनिया। तव्हांजी लेन देन बि पापात्माउनि सां आहे। पुण्य आत्मा हिते आहे न। पुण्य आत्माउनि जी दुनिया में पोइ हिकु बि आत्मा पाप आत्मा न आहे, मतिलबु सतयुग में। पाप आत्माउनि जी दुनिया में हिकु बि पुण्य आत्मा न आहे। जंहिं गुरूअनि जे चरणनि में तव्हां किरंदा आहियो उहा बि पुण्य आत्मा न आहे। इहे त आहे ई कलयुग, सो बि तमो प्रधान। त हिन सां कोई पुण्य आत्मा थियणु असंभव आहे। त हिन दुनिया में पुण्य आत्मा थियणु असंभव आहे। पुण्य आत्मा ठहिण लाइ ही बाप खे सॾु कंदा आहिनि कि अची करे पावन ठाहियो। ईअं न कोई ॾाढो दान पुण्य आदि कंदा आहिनि, धर्मशाला आदि ठाहींदा आहिनि त उहो कोई पुण्य आत्मा आहिनि, न। शादी आदि जे लाइ हॉल आदि ठाहींदा आहिनि, इहे कोई पुण्य थोरी आहे। इहे सम्झण जी ॻाल्हि आहे। इहे रावण राज्य पाप आत्माउनि जी आसरी दुनिया आहे। इन ॻाल्हियुनि खे सवाइ तव्हांजे ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे, है न। इन ॻाल्हियुनि खे शादी आदि जे लाइ हॉल आदि ठाहींदा आहिनि, इहे कोई पुण्य थोरी आहे। इहे सम्झण जी ॻाल्हि आहे। छोकी उते बि शादी थींदी, पोइ माण्हू विकारनि में वेंदा त पाप त पईंदो न। इहे रावण राज्य आहे, पाप आत्माउनि जी दुनिया, असुरनि जी दुनिया आहे, आसुरी दुनिया आहे। हिन ॻाल्हियुनि खे तव्हांजे सवाइ कोई ॼाणंदो ई न आहे। रावण भल आहे परंतु हुनखे पहचानंदा थोरी आहे। शिव जो चित्र आहे परंतु पहचानंदा न आहिनि। वॾा वॾा शिवलिंग आदि ठाहींदा आहिनि, पोइ बि चई ॾींदा आहिनि उहो नाम रूप खां न्यारो आहे, उहो सर्वव्यापी आहे। हिन करे बाप चईंदा आहिनि यदा यदा ही धर्मस्य। भारत में ई शिव बाबा जी ग्लानी थींदी आहे त जो बाप तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, तव्हां मनुष्य मत ते हली उन जी केतिरी ग्लानी कंदा आहियो। मनुष्य मत ऐं ईश्वर मत जो किताब बि आहे, उनजो किताब बि आहे, मनुष्य मत ऐं ईश्वर मत जो। इहे त तव्हां ई ॼाणंदा आहियो, सम्झाईंदा आहियो। श्रीमत ते देवता ठहींदा आहियूं, रावण मत ते पोइ आसुरी मनुष्य ठही वेंदा आहिनि। मनुष्य मत खे आसुरी मत चई छॾींदा आहिनि। आसुरी कर्तव्य ई कंदा रहंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ईश्वर खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। कच्छ मच्छ अवतार त केतिरी आसुरी छी ठही वेंदा आहिनि न। भॻवान जे लाइ अहिड़ा ॻाल्हियूं चईंदा आहिनि कि भॻवानु कच्छ मच्छ अवतार वठंदो आहे। तव्हांजी आत्मा कच्छ मच्छ अवतार न वठंदी आहे, मनुष्य तन में ई ईंदी आहे। त भॻवान खे छो कच्छ मच्छ में ठोके छॾंदा आहियूं। हाणे तव्हां सम्झायो असां कोई कच्छ मच्छ थोरी ठाहींदासीं, 84 लख योनियूं थोरी वठंदासीं। हाणे तव्हांखे बाप जी श्रीमत मिलंदी आहे, ॿार तव्हां 84 जन्म वठंदा आहियो न। 84 ऐं 84 लखनि जो छा परसेंटेज चईंदासीं। कूड़ त पूरो कूड़ आहे, सच जी रती न आहे। इन जो बि अर्थ सम्झणो खपे। भारत जो हाल ॾिसो छा थी वियो आहे। अहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदे ॾिसो छा हाल थी वियो आहे। भारत सचखंड हुयो जंहिंखे हेवन ई चईंदा हुआसीं। अधु कलाक राम राज्य, अधु कलाक रावण जो राज्य। रावण राज्य खे आसुरी संप्रदाय चईंदासीं। केतिरो वॾो अक्षर, कड़ो अक्षर आहे। अधु कल्प देवताउनि जो राज्य हलंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि लक्ष्मी नारायण दी फर्स्ट, दी सेकेंड, दी थर्ड चइबो आहे न। जीअं एडवर्ड फर्स्ट सेकेंड थींदो आहे न, पहिरीं पीढ़ी पोइ ॿी पीढ़ी ईअं हलंदी रहंदी आहे। तव्हांजो बि पहिरियों हूंदो आहे सूर्यवंशी राज्य, पोइ हूंदो आहे चंद्रवंशी। बाबा अची करे ड्रामा जो राज सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। तव्हांजे शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं न आहिनि, है न। तव्हांजे शास्त्रनि में सूर्यवंशी चंद्रवंशियुनि जे बारे में त कोई उहा पूरी डिटेल आहे ई न।
तव्हांजे शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। कोई शास्त्रनि में थोरी लकीर लॻायल हुई आहे, परंतु हुन समय जे पुस्तक थोरी लकीरें लॻायल आहिनि, परंतु हुन समय जे पुस्तक ठाहियो हुननि कुझु सम्झियो न। बाबा बि जॾहिं बनारस में हुया हुन समय दुनिया सुठी न लॻंदी हुई। हुते सॼी दीवारनि ते लकीरूं वेही लॻाईंदा हुया। बाबा इहे सभु कराईंदा हुया न श्री बाबा, परंतु असां त हुन समय ॿार हुयासीं, पूरी सम्झ में न ईंदो हुयो। बसि कोई आहे जो असांखां इहे कराईंदो आहे। हिन समय इहो हुयो कोई आहे जो असांखां इहे कराईंदो आहे। पूरो सम्झ में न ईंदो हुयो। विनाश ॾिठो त अंदर में ख़ुशी बि थी। रात जो सुम्हंदा हुआसीं त जीअं उड़ंदा रहंदा हुआसीं, परंतु कुझु सम्झ में न ईंदो हुयो। ईअं लकीरूं खींचंदा रहंदा हुआसीं। कोई ताक़त आहे जे प्रवेश कयो आहे। असां वंडर खाईंदा हुआसीं। पहिरियों त धंधो आदि कंदा न हुया। पोइ इहो छा हाल थी वियो। हीअं बाबा सोचदा हुया, मां पहिरियों त धंधो आदि कंदी हुयमि, हाणे ॾिसो मुंहिंजो इहो छा हाल थी वियो आहे। बाबा वंडर खाईंदो हुया। कोई खे ॾिसंदा हुया ऐं झटि ध्यान में हली वेंदा हुआ। चईंदा हुआ इहे छा थींदो आहे। जंहिंखे ॾिसजो हुनजी अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि। पुछंदा हुया छा ॾिठो त चईंदा वैकुंठ ॾिठो, कृष्ण ॾिठो। इहे बि सभु सम्झण जी ॻाल्हियूं हुयूं न। हिन करे सभु कुझु छॾे करे बनारस हली विया सम्झण लाइ। सॼो ॾींहुं वेठा रहंदा हुया। पेंसिल ऐं दीवारियूं, ॿियो कोई धंधो ई न। बेबी ठही विया न त ईअं जॾहिं ॾिठो त सम्झो हाणे इहे कुझु करिणो न आहे, धंधो आदि छॾिणो पए। ख़ुशी थी इहा गदाई छॾणी आहे। रावण राज्य आहे न। रावण खे गदे जो शीश ॾेखारींदा आहिनि त ख़्यालु थियो इहा राज ई न आहे, गदाई आहे। गदो घड़ी घड़ी मिटी ते लथेड़े करे धोबी जे कपिड़े सभु ख़राबु करे ॾींदा आहिनि न। बाप बि चईंदा हुया तव्हां छा हुयो, हाणे तव्हांजी छा अवस्था थी वई आहे। इहे बाप ई वेही सम्झाईंदा हुया न। केॾो सुठो समय हूंदो हुयो न। सिर्फ़ु शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा ऐं शिव बाबा उन्हनि में अची करे ईअं कराईंदा हुया। बाबा खे केॾो सुठो लॻंदो हूंदो है न। इहे दादा बि सम्झाईंदा हुया। इहे बाप बि सम्झाईंदा आहिनि, इहे दादा बि सम्झाईंदा आहिनि। ॿिन्हिनि जो हलंदो रहंदो आहे। ज्ञान में जो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि उहो तीखा, उन्हनि खे तीखो चइबो आहे। नंबरवार त आहिनि न। तव्हां ॿार बि सम्झाईंदा आहियो इहे राजधानी स्थापना थिए थी, ज़रूरु नंबरवार पद पाईंदा। आत्मा ई पंहिंजो पाठ कल्प वॼाईंदी आहे। सभु हिकु समान ज्ञान न उठाईंदा। इहा स्थापना ई वंडरफुल आहे। ॿियो कोई स्थापना जो ज्ञान थोरी ॾींदा आहिनि। सम्झो सिख धर्म जी स्थापना थी। शुद्ध आत्मा प्रवेश कई। कुझु समय खां पोइ सिख धर्म जी स्थापना थी। उन्हनि जो हेड केरु? गुरु नानक। हुन अची करे जप साहिब ॿुधाई। पहिरियों त नई आत्मा ई हूंदी न, छो जी पवित्र आत्मा हूंदी। पवित्र खे महान आत्मा चइबो आहे। सुप्रीम त हिकु बाप खे ई चइबो न। उहो बि धर्म स्थापन कंदा आहिनि त महान चईंदासीं न, परंतु नंबरवार पुठियां ईंदा वेंदा आहिनि। सुप्रीम त हिकु बाप आहे, उहो बि धर्म स्थापन कंदा आहिनि त महान चईंदासीं, परंतु नंबरवार पुठियां ईंदा वेंदा आहिनि। 500 वर्ष पहिरियों हिकु आत्मा आई अची करे सिख धर्म स्थापना कई। हुन समय ग्रंथ काथां खां ईंदा? ज़रूरु सुखमनी जप साहिब आदि पोइ ठहिया हूंदा न। छा शिक्षा ॾींदा? उमंग ईंदो आहे त बाप वेही महिमा कंदा आहिनि।
बाप जी वेही महिमा कंदा आहिनि। बाक़ी इहे पुस्तक आदि त पोइ ठहिया जॾहिं ॾाढा थी विया। पढ़ण वारा बि खपनि, सभिनि जे शास्त्र पुठियां ई ठहींदा आहिनि। जॾहिं भक्ति शुरू थी तॾहिं शास्त्र ठहिया। ज्ञान खपे न, पहिरियों सतो प्रधान हूंदा आहिनि, पोइ सतो रजो तमो में ईंदा आहिनि। जॾहिं ॾाढी वृद्धि थींदी आहे तॾहिं महिमा थींदी आहे ऐं शास्त्र आदि ठहिया, न त वृद्धि केरु करे। फॉलोअर्स ठहींदा आहिनि न। सिख धर्म जी आत्मा अचे त वञी करे फॉलो करनि, हुन में टाइम खपे न। कीअं पहिरियों उहा पैदा थिया हूंदा, पोइ वॾा थिया हूंदा, पोइ उन्हनि में उहो प्रवेश करे, पोइ उहो अचे, पोइ नाम थिए, पोइ सभु फॉलोअर्स ठहनि। नई आत्मा जो ईंदी आहे हुनखे दुख त थी न सघंदो आहे न, लॉ न चईंदो आहे। आत्मा सतो प्रधान खां सतो रजो तमो में अचे तॾहिं दुख थिए, है न। लॉ बि न आहे, लॉ बि इहा न आहे कि सतो प्रधान आत्मा खे दुख थिए, छो जी हर धर्म स्थापक खे दुख त थींदो आहे न। मतिलबु जंहिंमें बि उहा आत्मा ईंदी आहे न, त हुननि जो जीवन पहिरियों त साधारण ई हूंदो आहे। त उहो त जीसस क्राइस्ट खे त माण्हुनि खे क्रॉस ते टंगायो, त हुननि खे कहिड़ो दुख थियो। त उहा हुन में त उहा जीसस क्राइस्ट जी आत्मा प्रवेश थी। नई दुनिया नई आत्मा जो ईंदी आहे हुनखे दुख त न थी सघंदो आहे, लॉ न आहे, लॉ न चईंदो आहे। आत्मा सतो प्रधान खां सतो रजो तमो में अचे तॾहिं दुख थिए। लॉ बि ईअं ई आहे न। हिते आहे मिक्सअप, रावण संप्रदाय बि आहे त राम संप्रदाय बि आहे। हाणे त संपूर्ण ठहिया न आहियो, संपूर्ण ठहींदव त पोइ शरीर छॾे ॾींदव। कर्मातीत अवस्था वारनि खे कोई दुख न थी सघंदो आहे। उहे हिन छीछी दुनिया में रही न सघंदा, उहे हली वेंदा। बाक़ी जो रहंदा उहो कर्मातीत न ठहिया हूंदा। सभु त हिकु साथ कर्मातीत न ठहींदा न। भल विनाश थींदो आहे त बि कुझु बचंदा, प्रलय न थींदी। ॻाईंदा आहिनि न, राम गयो रावण गयो। रावण जो ॾाढो परिवार हुयो, असांजो परिवार त थोरो आहे। उहो केतिरा ढेर धर्म आहिनि। वास्तव में सभिनि खां वॾो असांजो परिवार हुजिणो खपे, छो जी देवी देवता धर्म सभिनि खां पहिरियों आहे। हाणे त सभु मिक्सअप थियल आहिनि, त ॾाढा क्रिश्चन बि ठही विया आहिनि। जाते मनुष्य सुख ॾिसंदा आहिनि, पोज़ीशन ॾिसंदा आहिनि, त हुन धर्म जा ठही वेंदा आहिनि। जप तप पॉप आदि आहिनि, ईंदा आहिनि त ॾाढा क्रिश्चन, जॾहिं जॾहिं पोप ईंदा आहिनि त ॾाढा क्रिश्चन ठही वेंदा आहिनि। मतिलबु जिते बि पोप वेंदा हूंदा त हुननि खे ॾिसी ॾाढा क्रिश्चन ठही वेंदा हूंदा। पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। सतयुग में त हिकु ई ॿार, हिकु बालक हिकु बालकी हूंदी आहे, ॿियो कोई धर्म जी अहिड़ी वृद्धि न आहे। हाणे ॾिसो सभिनि खां क्रिश्चन तिखा आहिनि जो ॾाढा ॿार पैदा कंदा आहिनि, उन्हनि खे इनाम मिलंदो आहे, छो जी उन्हनि खे त मनुष्य खपनि जो मिलिट्री लश्कर कम में अचनि। त सभु आहिनि त सभु क्रिश्चन। रशिया अमेरिका सभु क्रिश्चन आहे। हिकु कहानी आहे न, ॿ बंदर लड़िया, माखन बिल्लो खाई वियो। इहो बि ड्रामो ठहियलु आहे। अॻियां त हिंदू मुस्लिम इकट्ठा रहंदा हुया, हाणे अलॻि अलॻि थी तॾहिं पाकिस्तान जी नई राजाई खड़ी थी वई आहे। ये बि ड्रामो ठहियलु आहे। ॿ लड़ंदा त बारूद वठंदा, धंधो आदि थींदा। ऊच ते ऊच उन्हनि जो इहे धंधो आहे, परंतु ड्रामा में विजय जी भावी तांजी आहे। 100% सर्टन आहे। तव्हां ते कोई बि तव्हांखे कोई बि जीते न सघंदो आहे। बाक़ी सभु ख़त्म थी वेंदा। तव्हां ॼाणंदा आहियो नई दुनिया में असांजो राज्य हूंदो, जंहिंजे लाइ ई तव्हां पढ़ंदा आहियो, लाइक़ु ठहींदा आहियो।
तव्हां ॼाणंदा आहियो नई दुनिया में असांजो राज्य हूंदो, जंहिंजे लाइ ई तव्हां पढ़ंदा आहियो, लाइक़ु ठहींदा आहियो। तव्हां लाइक़ु हुयो, हाणे न लाइक़ु थी विया आहियो, पोइ लाइक़ु ठहिणो आहे। ॻाईंदा बि आहियो न, पतित पावन अचो, परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहियो। इहा आहे ई सॼो जंगल, इहा आहे ई सॼो जंगल। हाणे बाप आया आहिनि अची करे काटन जे जंगल खे गार्डन ऑफ फ्लावर्स ठाहींदा आहिनि। उहा आहे DT वर्ल्ड, इहो आहे डेवल वर्ल्ड। सॼी मनुष्य सृष्टि जो राज बाबा सम्झाईंदा आहिनि। तव्हां हाणे सम्झायो, असां पंहिंजे धर्म खे भुलिजी धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वियासीं। त सभु कर्म विकर्म ई थींदा आहिनि। कर्म अकर्म विकर्म जी गति बाबा तव्हांखे सम्झायो अथई। तव्हां सम्झायो बराबरि। कल्ह असां अहिड़ा हुयासीं, अॼु असां इहे ठहूं था। नज़दीक आहे न। बाबा चईंदा आहिनि कल्ह तव्हांखे देवता ठातो हुयो। बाबा चईंदा आहिनि कल्ह असांखे देवता बाबा ठातो हुई। राज्य भाग्य ॾिनो हुई, पोइ सभु काॾे वियो? तव्हांखे स्मृति आहे? भक्ति मार्ग में तव्हां केॾो धन गवायो। कल्ह जी त ॻाल्हि आहे, बाबा अची करे हथेली ते बहिश्त ॾींदा आहिनि। इहे ज्ञान बुद्धि में रहणो खपे। बाबा असांखे हथेली ते अची करे बहिश्त ॾींदा आहिनि। बाबा इहे बि सम्झायो आहे, इहे अखियूं केतिरो धोखो ॾींदियूं आहिनि। क्रिमिनल आहे जो ज्ञान, क्रिमिनल आहे कि ज्ञान सां सिविल ठाहिणो। क्रिमिनल आहे कि ज्ञान सां सिविल ठाहिणो। असांखे ॿियो कुझु नज़र ई न अचे, सिर्फ़ु बाबा, सभु आत्मा आत्मा, बिंदी 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 बिंदी, बसि ॿियो कुझु न। शरीर हिकदमि गुम थी वञे। सभई आत्मा आहियूं, असांजा भाउ आहिनि। बिंदी 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 बिंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी बेहद जी डायरी में चार्ट नोट करिणो आहे कि असां यादि में रही करे केतिरो फ़ाइदो वधायो आहे। पंहिंजी बेहद जी डायरी में चार्ट नोट करिणो आहे कि असां यादि में रही करे केतिरो फ़ाइदो उठायो आहे। घाटो त न पियो न? यादि जे समय बुद्धि काॾे काॾे वई। ॿियो आहे, हिन जन्म में नंढेपन सां असां कहिड़ा कहिड़ा उल्टा कर्म अथवा पाप कया आहिनि, उहो नोट करिणो। जंहिं ॻाल्हि में दिलि खाईंदी आहे उनखे बाप खे ॿुधाए करे हल्को थी वञो। हाणे कोई बि पाप न करिणो। वरदाना, कर्म बंधन के सेवा जे बंधन में परिवर्तन करे सर्व सां न्यारा परमात्मा प्यारा ठहूं। परमात्मा प्यार ब्रह्मण जीवन जो आधार आहे, लेकिन उहो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां न्यारा ठही वेंदा। परमात्मा प्यार ब्रह्मण जीवन जो आधार आहे, लेकिन परमात्मा जो प्यार कॾहिं मिलंदो जॾहिं असां सर्व सां न्यारा थी वेंदासीं। अगरि प्रवृत्ति में रहंदा आहियो, सेवा जे लाइ रहंदा आहियो, त सेवा जे लाइ ई रहंदा आहियो। कॾहिं बि इहे न सम्झो कि इहे हिसाब किताब आहे, कर्म बंधन आहे, लेकिन न, इहे सेवा आहे। सेवा जे बंधन में बंधण सां कर्म बंधन ख़तमु थी वेंदो आहे। सेवा भाव न त कर्म बंधन खींचदो। जिते कर्म बंधन आहे हुते दुख जी लहर आहे। अगरि सेवा भाव न हूंदो न त उहो कर्म बंधन खींचदो। जिते कर्म बंधन आहे हुते दुख जी लहर आहे। सेवा जे बंधन में ख़ुशी आहे। जिते कर्म बंधन आहे हुते दुख जी लहर आहे। सेवा जे बंधन में ख़ुशी आहे। कर्म बंधन में दुख आहे, सेवा जे बंधन में ख़ुशी आहे।
इन करे कर्म बंधन की सेवा जे बंधन में परिवर्तन करे न्यारा प्यारा रहो त परमात्मा प्यारा ठही वेंदो। स्लोगन आहे श्रेष्ठ आत्मा उहा आहे जो स्वस्थिति द्वारा हर परिस्थिति खे पार करे वठे। श्रेष्ठ आत्मा कहिड़ी आहे जो स्वस्थिति सां हर परिस्थिति खे पार करे छॾे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।